करमपुर थाने यदर नाव मेलवारे इलाके इंडस हाईवे बरसा गोट रजन जाफरी में नामालूम हथियारबंद मुला वलीदार जाफरी लौंग जाफरी ऐं थंगई जाफरी जे देरे ते काह करे शदीद फायरिंग करण बाद 20 जरेबन जे सारन जी वल ऐं 40 जरेबन जे माल जे चारे पलाल के बाहि ॾेई साड़े रख करे छॾियो। ॿिए तरफ़ साॻे नाव मेल वारे इलाइक़े में साॻे ई जवाबदारनि मेहार जाफरी जे 20 जरेबन जे माल जे चारे के बाहि ॾेई साड़े छॾियो। पलाल भरिसां पियल सारन जो अन्न बि 30 मण सड़ी रख थी वियो। फायरिंग ऐं बाहि वाक़े सो इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। इतला बावजूद तंगवानी फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत राति खां वठी बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। वाक़े ख़िलाफ़ जाफरी बिरादरी जे ॻोठाणनि एहतिजाज कंदे चयो त मुबैना भत्तो न ॾियण तां ॾोहारनि पारां धमकायो बि वञे थो ऐं राति ॾोहारनि हमिलो करे शदीद फायरिंग करण बाद असांजे सारनि जी वल पलाल ऐं सारनि जे अन्न खे साड़े छॾियो आहे। ॻोठाणनि वसवारनि खां नोटिस वठण ऐं इंसाफ़ जी अपील कई आहे। ॿिए तरफ़ वाक़े जे हवाले सां ॻोठाणनि जो वधीक छा चवणु आहे, अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। 3 बजे हाणे इहा बाहि बि ॾिनी, फायरिंग बि कई मंथरी जे लाइ, ॿुधो साईं, जंहिंमें इहा ई ॻाल्हि तंहिं महिल असां SHO साहिब खे ॿुधायो, मुंशी खे ॿुधायो। हिन वक़्तु ताईं बाहि हले थो। छा नुक़सान थियो? त बाहि हले थो, ब्रिगेडियर अचे, तव्हां अचो, जाइ वारदात ॾिसो। हिन वक़्तु ताईं को माण्हू असां वटि बाहि में छा नुक़सान थियो आहे? हे सारनि जो फरसो सड़ी वियो, ॾिसो था देरो आहे सही 20-30 जरेबन जो, ऐं उन खां अलावा इहा बाहि हले थी।